बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। नाज़रीन, सब खां पहिरियां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त अॼु असांजो चोथों प्रोग्राम आहे जंहिंमें असीं रुमानवी दास्तान सुहिणी म्यार जे मुतलिक़ ॻाल्हाईंदासीं। सभ खां अवल तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सुहिणी तुला नाले हाकारे कुंभार जी धीअ हुई, जंहिंजो जनमु क़दर जी सॻोरी राति थियो। तुला जेको सो हुन में पंजाब जे शहर गुजरात में आहे। म्यार जेको मिर्ज़ा आली जो पुटु हो, जेको वॾो वापारी। म्यार जीअं ज़िंदगीअ खे पहुतो, वॾो थियो, त म्यार जेको सो वापार सांगे अची बम्बई में कारोबार करणु लॻो। कारोबार कंदे कंदे हुन उते जेको आहे सो तुला जेको सुहिणी जो पीउ हो, उन जे थां जेको बर्तन ठाहींदो हो सुहिणा, उन जी हाक ॿुधई, पंहिंजे नौकर खे पैसा ॾेई उते मोकिलियईं त तूं वञ ऐं उते मुंहिंजे लाइ थां वठी अचु। जीअं ई नौकर उन्हनि थांनि जो सौदो पे कयो तुला सां, त नौकर जी सिधी नज़र जेका आहे सा वञी सुहिणीअ ते पई, ऐं सुहिणी जी वाखाण वञी म्यार सां कई। म्यार जेको आहे सो पंहिंजी उन ॻाल्हि ते तमामु घणो ख़ुशि थियो, अची हेॾी ख़ूबसूरत औरत तो ॾिठी, पोइ तो वरी कीअं थी, पोइ कहिड़ी हुई, चई साईं उहो त तव्हां पाण ॾिसो। तॾहिं म्यार जेको कई उते वियो, ॾिसंदे ई बाक़ाइदे फिदा थी वियो। चई भई वाक़ई मोहबत हसीन औरत आहे, हिन सां जेको आहे सो मोहबत कजे। त म्यार तमामु पैसे वारो माण्हू, नेठि बुखारा जो वॾो वापारी, सॼो धन उन ते हारे आख़िर जो सुञूं थी वेही रहियो। आख़िर जो सुञूं थी रहियो, एतिरो पैसो हिन वटि न हुजे जो खाधे पीते जो पंहिंजो इंतज़ाम करे। तंहिंजे करे हिन वञी सुहिणी जी पीउ तुला खां कर्ज़ु खणी तुला खां, ऐं पोइ तुला जेको आहे हिनखे कमु न बाबा मुंहिंजूं मेहियूं तूं चाढ़िजांइ, मेहियूं जेके आहिनि मुंहिंजूं चाढ़िजांइ, तो कर्ज़ु लाहिजे। ठीकु आहे। ईअं कंदे कंदे वक़्त जो कांटो घुमंदो रहियो। अॻिते हली हिकिड़े ॾींहुं वॼु वठी वञी सुहिणी सां पंहिंजी मोहबत जो इज़हार कयईं, हूअ बि उन मथे फिदा थी पई। इन ॻाल्हि जी ख़बर जेका आहे त कुझु ॾींहंनि में संदसि माउ खे पई, सुहिणी जी माउ खे पई। सुहिणी जी माउ तमामु घणो सुहिणी खे सम्झायो, पर ॾिठईं त सुहिणी सम्झण खां हाणे मथे आहे। तंहिंजे करे सुहिणी जे पीउ सां ॻाल्हाए हुन ज़ोरी जेका आहे सा पंहिंजे हुनजे सौट ॾम सां शादी कराई। इन इहा ॻाल्हि ॿुधी म्यार जेको आहे सो वैराग वठी वियो। पोइ म्यार जेको सो जो फ़क़ीरनि जो वेस करे चनाब नदी जे ॿिए किनारे ते वञी वेही रहियो। ईअं ई असां वटि जीअं हिकिड़ो दरवेशनि, पीरनि, फ़क़ीरनि जो रवाजु आहे सिंध में, अहिड़े नमूने सां ॻाइजी वियो। हर माण्हू में आखे बाबा हेॾो फ़क़ीर रहे थो, जेको सभु कुझु करे, जेको कमु हुजे उहो थिए थो। त इहा ख़बर जॾहिं सुहिणी खे पई, त सुहिणी बि जेको आहे सो पंहिंजी ससुनि खे गॾु वठी उते पहुती। उते पहुचण सां सिधो उन ॾांहुं फ़क़ीर ॾांहुं निहारियईं, त हिन पंहिंजो बिल्कुलु सही तरीक़े सां सुञातो, हीअ त म्यार आहे, म्यार आहे। पोइ ईअं ॿिए ॾींहुं टे ॾींहुं दिले ते चढ़ी, पके दिले ते चढ़ी तरी चनाब नदी जे हुन किनारे ते म्यार सां मिलण वेंदी। इहा थोरनि ॾींहंनि खां पोइ इहा ख़बर संदसि निणान खे पइजी वई। निणान बि हिन खे तमामु घणो सम्झायो, पर सुहिणी इन ॻाल्हि तां, इन ज़िद तां न हटी। नेठि छा कयो, निणान हिकिड़ी दवाई कयो, जेको जंहिं दिले ते सुहिणी चढ़ी चनाब जे ॿिए खां पार वेंदी हुई, उन ते ओड़ो ई दिलो, कचो दिलो रखी रंगे उहो रखी छॾियईं। ॿिए ॾींहुं जीअं ई सुहिणी जो टाइम थियो, सुहिणी जॻह तरी दिले ते वेंदी हुई, सुहिणी खे ख़बर न हुई त अॼु हुनजो मौत जो ॾींहुं आहे, छाकाणि त उहो दिलो ई कचो दिलो हो। जीअं ई कचे दिले में चढ़ी त उहो जेको आहे सो ॿुॾी वई। ॿुॾंदे ॿुॾंदे म्यार खे सॾु कयईं। म्यार बि उनजा सॾ ॿुधा, पर महिराण जी मौज अहिड़ी हुई, मल्हानि खे सॾु कयईं। मल्हानि बि चयो बाबा असांखे हो न अॼु जेको आहे सो दरिया में ओज आहे, असीं कोन रहंदा। नेठि इहो ॾिसी म्यार ख़ुदि हुन में ठरी पियो त उहो ॿुॾी वियो। ईअं साहिड़, सुहिणी ऐं सागर सभु हिकु थी विया। इहा सुहिणी जी कहाणी। शाह लतीफ़ चयो आहे त
तड़ तिकड़ तार घड़न ए काणियारनि कम ॾह ॾह भेरा ॾींहं में ॾे ॾोरा पा ॾम अकुल मत शर्म टेई नींहं निहोरा। ॿिए हंधि शाह लतीफ़ जेको आहे सो म्यार जे वाता चवाए थो, कंदीअ झलियो कां आशिक उभो आहूं करे तो कीअं ॿोड़ी सुहिणी ॿेली मुंहिंजी बांह दरिया तोते दां ॾींदुसि ॾींहुं कयां। इहो ई दास्तान हो। हाणे हिन दास्तान जी जेकॾहिं असुली ओरिजिनल माना कढी वञे, रुहानी माना कढी वञे त हीअ उन माण्हूअ जी कहाणी आहे जेके ख़ुदा जा सचा बंदा हूंदा आहिनि। ख़ुदा जा सचनि बंदनि ते तकलीफ़ूं बि तमामु घणियूं, पर उहे हक़ ऐं सच जी राह ते हलंदे उन्हनि तकलीफ़ुनि खे नथा ॾिसनि, पर नेठि जॾहिं उहे आख़िरी हद ते पहुचनि था तॾहिं मालिक जेको आहे सो उन्हनि खे पंहिंजे भाकुर में झले वठे थो ऐं ईअं ई हू ख़ुदा जा बंदा ख़ुदा वटि ई हाज़िर थींदा। इहा बि सुहिणी म्यार जी कहाणी। इंशाअल्लाह सुभाणे तव्हांखे ॿी कहाणी सां गॾु हाज़िर थींदुसि। तेसिताईं ॾींदा इजाज़त। सिंध सलामत, साथ साथ।